न सघंदे, तंहिंखां हिकु कमु कर, किचन मां थोरो अटो खण, घी खण ऐं आलू खण, पटाटा खण, वञ किथे परे वञी पंहिंजो खाधो ठाहे। वियो उते ऐं चयईंसि जीअं खाधो ठही वञे पहिरियों राम भॻवान खे भोग लॻाइजे, उनखे जेसि ताईं भोग न लॻो आहे तेसि ताईं तूं खाधो न खाइजे। थियो ईअं, जहिड़ा तेरा किलो अटे मां 4 फुल्का ठाही, थोरी भरतो ठाही इन्हनि जो आलू जो पटाटे जो ऐं घी रखियईं उते। वेही रहियो भई हाणे मां राम भॻवान खे भोग लॻायां, जीअं पाण सभई लॻाईंदा आहियूं। छा चवंदा आहियूं पाण मंदिर में, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, रुचि रुचि भोग लगाओ मेरे राम, बड़ी खुशियाँ से भोग लगाओ मेरे राम जी, ऐसा भोग लगाओ मेरे राम जी, ऐसा भोग लगाओ मेरे राम जी, सब अमृत हो जाए मेरे राम जी, सब अमृत हो जाए मेरे राम जी। गणपति के स्वामी जी आओ अंतर्यामी जी, गणपति के स्वामी जी आओ अंतर्यामी जी, रुचि रुचि भोग लगाओ मेरे राम, बड़ी खुशियाँ से भोग लगाओ मेरे राम जी। पाण छा कंदा आहियूं, सिर्फ़ु ॻाईंदा आहियूं आओ मेरे राम जी, पर शायदि उहो भाव सचो न हूंदो आहे। हिन जो बोला जो छा हुयो, भाव सचो हुयो। उते अची करे राम भॻवान ऐं सीता माता वेही रहिया। वाइड़ो थी वियो, चईंसि तव्हां केरु आहियो? चईंसि मूंखे ई त तूं पुकारी पियो, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी। चईंसि हितां सां गॾु केरु आहे? चईंसि सीता। सीता माता, मां उन खां सवाइ किथे वेंदो ई न आहियां, त तूं हिते भाव सां असांखे सॾु करीं पियो, त असां हाणे तुंहिंजो इहो भोग ज़रूरु लॻाईंदासीं। ॿिन्ही खे ॾिनई हिकु हिकु फुल्को ऐं पाण लाइ 2 बचियसि ऐं वेठो प्रार्थना करे भॻवान खां इहो वधीक न घुरनि, इहे हिकु हिकु फुल्को खाई करे हली वञनि। जीअं हुननि हिकु हिकु फुल्को खाधो, राम ऐं सीता, राम भॻवान खे ख़बर आहे हुनजे मन जो हाल, उहे ॼाणी ॼाणनहार आहिनि, इन जी परीक्षा वठण लाइ चीज़ भई ॾाढो स्वादिष्ट भोजन ठहियो आहे, असां हेरियो ऐं थोरो ई न आहे घी सां गॾु, हिकु कमु कर असांखे अधु फुल्को ॿियो ॾेई छॾ। ॿिन्ही वेही करे अधु फुल्को अञा खाधो। वरी थियो ईअं, हिनखे हिकु ई फुल्को मिलियो खाइण लाइ, ॾाढो गुस्से में हुयो, ॿिए ॾींहं में मूंखे हिकु ई फुल्को मिलियो आहे खाइण लाइ, वञी करे गुरु जी खे कंप्लेन कई। चईंसि वरी ईंदी न एकादशी 15 ॾींहंनि खां पोइ, मूंखे 2 किलो अटो ॾेई छॾिजो। तव्हां चयो हिकु भॻवान जो त 2 थी विया। त ॾिसो भॻवान बोलनि खे थो दर्शन ॾे। भॻवान खे उहे माण्हू न खपनि जेके दिमाग़ जी कैलकुलेशन सां हलनि, भॻवान खे माण्हू खपनि भई जेके बसि रम में हलंदा रहनि ऐं भाव सां वेही करे भोग, दुनियादारी जी परवाह न करनि, ही दुनिया छा चवंदी, छा चवंदो, हो छा चवंदो, दिलि सां हलनि, दिमाग़ सां न हलनि। चवंदा आहिनि भॻवान उनखे दर्शन ॾिनो आहे जेके दिलि सां था हलनि। बोला नसीब खुली वियो बोला जो, गुरु जी खे शक पियो, चई हे पक पाण खाईंदो हूंदो, थोरो न भॻवान आयो हूंदुसि, इहो कूड़ ॻाल्हाए थो। त हाणे 2 किलो अटो खणी वियो एकादशी वारी, वरी वञी करे उते फुल्का ठाही, हिन दफ़े 8 फुल्का ठही विया ऐं वरी वेही रहियो भॼन ॻाइण, भई हाणे मूंखे भोग लॻाइणो आहे। वरी चए थो भोग लगाओ दशरथ के दुलारे, भोग लगाओ दशरथ के दुलारे, तुम हो हमारे राम, हम हैं तुम्हारे राम, तुम हो हमारे राम, हम हैं तुम्हारे राम, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, रुचि रुचि भोग लगाओ मेरे राम, बड़ी खुशियाँ से भोग लगाओ मेरे राम जी। शायद राम भॻवान बि ॾिसी वरितो भई हिन दफ़े भोग वधीक आहे, 8 फुल्का आहिनि। पाण सां गॾु वठी आयो कंहिंखे, लक्ष्मण खे बि ऐं हनुमान खे बि। ही वाइड़ो थी वियो, चएसि तो केरु आया आहियो भाई? चईंसि राम आयो आहे, सीता 2 कंहिंखे वठी आया आहियो, हिकु त बांदर लॻे थो। चईंसि इहो हनुमान आहे। वरी चईंसि हे केरु आहे? चईंसि मुंहिंजो भाउ लक्ष्मण आहे।